Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. जो साह सिंधुअ में ठहाक नालत छातो असांजो साह सिंधुअ में ठहाक नालत छा थींदो ओ जिया पे जो ज़रियो कयो को ख़्याल छा थींदो कयो को ख़्याल छा थींदो असांजो साहु सिंधुअ में ठहाक नालत छा थींदो बुखियो थी उनजो मरबो फसल गाह कीअं थींदा ज़ुल्म ज़बरदस्ती हेॾी इन ते ठाह कीअं थींदा सभई सियाणा ॼाणा थियो चवां थो हाल छा थींदो। सिंजोरे में समय माण्हू रस्तनि ते निकिरी आया कंहिं नाला नामंज़ूर जा उॿारींदड़ नारा यूसी जाफ़र लगारी जे नौजवान इताद तरफ़ां रैली कढी जमड़ाऊ केनाल मोरीअ ते 2 कलाक धरणो हंयो वियो। अॻुवाणनि चयो आहे त सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे। सिंधु दरिया मां केनाल कढिया विया त सिंध बंजर बणिजी वेंदी। फौरी तौर तकरारी केनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। सिंधु दरिया ते 6 केनालनि जे ॾावत ख़िलाफ़ तहरीक ज़ोर वठी वई। भिड़शाह में एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी। रैली में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। केनाल नामंज़ूर जा नारा। मेड़ में बार एसोसिएशन पारां मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। करोड़ी भरिसां ॻोठ अब्दुल लतीफ़ शहर में शादीअ जी तक़रीब दौरान केनालनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ मंसूर शहर ऐं ॿियनि पारां मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। नओं ॻोठ भरिसां रोशनाबाद स्टाफ ते केनाल रिथा ख़िलाफ़ नौजवान इताद पारां रैली कढी वई। शहरनि समेत मासूम ॿारनि जी बि शिरकत। नबीसर रोड में तकरारी केनालनि ख़िलाफ़ क़ौम परस्त अॻुवाणनि जो एहतजाज। मीरमोरी स्टाफ खां 8 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। तकरारी केनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। फुलजी स्टेशन में सिंधी अदबी संगत ऐं सीता सजणहार फोरम पारां मुज़ाहिरो। नंगर पार्कर में पीपी पारां एहतजाजी रैली कढी केनाल रिथा ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। गंबड़ में तकरारी केनाल रिथा ख़िलाफ़ अॼु रैली कढी वेंदी। जलसे जूं बि तयारियूं मुकमल। जलसे खे ज़ैन शाह, रियाज़ चांडियो, जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो, हलीम आदिल शेख, राशिद ममू सुमरो, इस्माइल शाह राशिदी ऐं ॿिया अॻुवाण ख़िताब कंदा। सिंध में पाणी खोट भयानक सूरत हाल अख़्तियार करे वई। सखर बिराज वटि 71 ऐं कोटड़ी बिराज वटि 65% पाणी खोट रिकॉर्ड। गुडू बिराज जी सालियानी वाराबंदीअ बावजूदि सखर ऐं कोटड़ी बिराजनि वटि मजमूई पाणी खोट 72% थी वई। सखर बिराज जो मथाऊं वकिरो 16,455 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। गुडू बिराज वटि मथाऊं ऐं हेठाऊं 16,646 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बिराज वटि मुसलसिल लातबद वहकिरा 4,630 क्यूसिक रिकॉर्ड कया विया। ॿिन्हिनि डेमनि ऐं चश्मा बिराजनि में पाणी ज़ख़ीरो करण जो अमल हलंदड़। तरबेला डेम में 9 फुटनि खां मथे ऐं मंगला डेम में बि 35 फुट पाणी जमा थी चुको। सदर आसिफ अली ज़रदारी कोरोना में मुब्तला। सुभाणे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसीअ में शिरकत न करे सघंदो। ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जी सिहत बहितर आहे। माहिर डॉक्टर्स जी टीम संदसि सार संभाल करे रही आहे। माली साल 2025-26 जी बजट जून जे पहिरें हफ़्ते पेश करण जो इम्कान। IMF जी टीम तजवीज़ूं पेश करण लाइ सुभाणे पाकिस्तान जो दौरो कंदी। वफ़द टैक्स रेवेन्यू बाबति खयल क़दमनि, ख़र्चनि ते कंट्रोल ऐं ॿियनि तरक़ियाती ख़र्चनि बाबति पाकिस्तानी अख़्तियारनि सां ॻाल्हियूं कंदो। अमरीकी सदर जो आलमी वापार बाबति वॾो फ़ैसिलो। यूरोपीय यूनियन ऐं पाकिस्तान समेत 46 मुल्कनि ते ॻरा टैक्स लागू करे छॾिया। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अहिड़नि क़दमनि ज़रिए वाशिंगटन हिक नए सोनहरे दौर जी शुरूआति कंदो। वक़्तु अची वियो आहे त अमरीका खे इक़्तिसादी तौर ते ख़ुशहाल बणायो वञे। यूरोपीय यूनियन ते 20% वाधू टैक्स लागू। चीन ते 34 ऐं जापान ते 24% टैरिफ लागू कयो वेंदो। भारत ते 26%, इसराइल ते 17 ऐं बर्तानिया ते 10% टैरिफ लॻायो वेंदो। अमरीकी सदर चयो आहे त हाणे पाकिस्तान ते 29% टैरिफ लागू कयो वेंदो। तुर्किया, सऊदी अरब, कतर, अफ़गानिस्तान ऐं बांग्लादेश ते बि टैरिफ लागू। बिजली 5 रुपया फ़ी यूनिट सस्ती थियण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु क़ौम खे ख़िताब में ख़ुशख़बरी ॿुधाईंदो। बचा वारे वज़ीर जो समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते बयानु।
ख्वाजा आसिफ चयो आहे त नवाज़ लीग ऐं इत्तेहादी क़ौमी ख़िदमत खे पंहिंजे अवलियत सम्झनि था। पावर डिवीज़न जे ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म बिजली 5 रुपया फ़ी यूनिट ताईं सस्ती करण जो ऐलान करे सघे थो। IPPs जा मुआहिदा ख़तमु करण ऐं सुधारनि सां बिजलीअ जे अघनि में घटिताई जी गुंजाइश निकिरी आई आहे। 29 IPPs सां मुआहिदा ख़तमु करण बाबति ॻाल्हियुनि जे नतीजे में 2498 अरब रुपया बचत थींदी। ऐं ठुल भरिसां गिदरनि जे फ़सुल ते सुतल नौजवान अगवा। ए सेक्शन थाणे जे हद ॻोठ उमरखोई भरिसां गिदरनि जे फ़सुल ते अब्दुल हलीम कुंडराणी ऐं पुट नज़ीर खे हथियारबंदनि अगवा कयो। हथियारबंद अब्दुल हलीम कुंडराणीअ खे हथ पेर ॿधी भाऊ खोसो वटि छॾे संदसि पुट नज़ीर खे खणी विया। पुलिस जो चवणु आहे त वाक़े वारे हंधि पहुता आहियूं, जांच कई पई वञे।